नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शोर में ख़बर ॾींदा हलूं त तेज़ तूफ़ानी बरसातनि खां पोइ सिंधु दरिया में मुसलसल चाड़हه सेवण तालुके जा नंढा वॾा ॻोठ ॿुॾी विया आहिनि। यूनियन काउंसिल टिल्टी जे 10 खां वधीक ॻोठनि में हेठें दर्जे जी ॿोॾ अचण सबबि ॻोठ में आबाद ख़ानदान लॾ पलाण बि न करे सघिया, जंहिं करे ॻोठ दरी देरो नओं वाहण माई ओठो ॻोठ जलबाणी समेत 10 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं करे हज़ारें एकड़ ज़री ज़मीन ते आबाद फसल पिणु तबाह थी वियो, जॾहिं त माण्हुनि जो ॻोठ अंदरि कचियूं पकियूं जॻहियूं सख़्तु मुतासिर थी वियूं आहिनि। इन ॿोॾ बाद मुतासिरनि खे 20 खां वधीक ॾींहं गुज़री विया आहिनि, मगर हिन महिल ताईं इंतिज़ामिया जा आफ़ीसर मुतासिर ॻोठनि जी मदद ऐं इमदाद लाइ न पहुता आहिनि। ॻोठाण साफ़िन खे ॿुधायो त 20 खां मथे ॾींहं गुज़री विया आहिनि, मगर हिन महिल ताईं इंतिज़ामिया जो को बि आफ़ीसर संदसि वटि मदद करणु न पहुतो आहे। ॿोॾ मुतासिरनि आला इख़्तियारनि ऐं वसवारनि खां फौरी तौर ते सरकारी इमदाद ऐं रिलीफ ॾियण जो मुतालबो कयो आहे। साईं, इंतिज़ाम का शइ न आहे। हिन ॻोठ अलाह वरायो ॻोठ, बुघिया ॻोठ, नेवण ॻोठ, हयात खान जलबाणी ॻोठ, दुरी दर ॻोठ, इन में का सहूलियत कान्हे। इन में करोड़ों रुपयनि जा असांजा मिर्च फसल ॿुॾी असां हेतिरा वधाया आहिनि। को ॿेड़ी वारो हलण लाइ तयारु न आहे, न को मदद लाइ तयारु आहे। फसल ॿुॾी आहे, टुप करे वेठा आहियूं। अञा फसल ॿुॾण लाइ ऐं दवाउनि जी सुईअ लाइ बि केरु तयारु न आहे। कंहिंखे बला खाए मरी वञे या कंहिंखे विछूं खाए, पर को सहूलियत न आहे। त उहो असां इस्पताल हाणे त 1.5 मील खनि परे आहे। हितां असां जॾहिं अचूं वरी ॿेड़ियुनि में अचूं, ॿेड़ियुनि जा 30 रुपया किरायो, हितां 30 रुपया परियां 100 रुपया वरी बुक कयूं त 200 रुपया किरायो वठनि। उन 200 किराए में असां किथे पहुचंदा ग़रीब माण्हू। अच्छा, भला ॿेड़ियूं या सहूलियत इंतिज़ामिया छो न ॾिनी आहे? इंतिज़ामिया त चवे थी असिस्टेंट कमिश्नर जेको एडमिनिस्ट्रेटर बि थियो आहे, उहो चए थो सभु सहूलियतूं आहिनि। बाबा साईं, कुझु ई कोन हो, असां का शइ कान्हे। असांखे फुदंदिकी लाइ हुकूमत मदद न कई आहे। अच्छा, घणा ॾींहं गुज़री विया आहिनि हिन साईं? ॿोॾ खे घटि में घटि 20-25 ॾींहं थिया आहिनि ऐं को बि मदद लाइ न, को बि मदद लाइ न आहे। हाणे हे रखिया बीठा आहिनि, 50 रुपया वठंदो पोइ खणंदो, ईअं हलंदा ई कोन। अहिड़ी असांखे तकलीफ़ आहे, अहिड़ी तकलीफ़ आहे कंहिं माण्हू खे जेकी तकलीफ़ न आहे जीअं असां दुर्दर में तकलीफ़ आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।